नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां के तारा आवण मां ख़बर ॾींदा तारा आवण भरिसां सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट सैयद ओवैस कादिर शाह खे कोरोना थियण बाद संदसि एहतियाबी लाइ दारेजा हाउस में पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर लुत्फुल्लाह खान दारेजो पारां क़ुरान ख़्वानी कराए ख़ैरात फी सबीलुल्लाह जो बंदोबस्त कयो वियो। MPA सैयद ओवैस कादिर शाह जी एहतियाबी ऐं डिघी ॼमाल लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान मीर अख्तर हुसैन टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI गवर्नमेंट महांगाई जा पहाड़ किराए ग़रीब खां ॿिनि वक़्तनि जी खाइण लाइ मानी बि खसे वरिती है। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी पारां 27 फरवरी ते इस्लामाबाद में रखियल धरणो हिकु तारीख़ी धरणो हूंदो। हिन वधीक चयो त पीपल्स पार्टी सखर मां सवनि जी तइदाद में गाॾियूं भरे इस्लामाबाद धरणे में शिरकत लाइ वेंदियूं। उन मौक़े ते एजाज अली पल, उबदार अली दारेजो, मोहम्मद मुरीद दारेजो ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।